नाज़रीन, हैदराबाद में अवां खे ख़बर ॾींद त सखर हैदराबाद मोटरवे स्कैंडल में अगभराई थी आहे। नेब पारां जवाबदारनि वटां 97 करोड़ 60 लाख रुपया हथकरण जी दावा कई वई आहे। अवां खे अपडेट कयो त जवाबदारनि जे 1 अरब रुपयनि जी मिल्कियत बि साम्हूं आई आहे। नेब ज़रियनि चयो आहे त जवाबदारनि हिक ॾींहं में सरकारी रक़म मां मिल्कियत ख़रीद करे वरिती। जवाबदारनि हिक ई ॾींहुं बेरिया टाउन में 14 बंगला ख़रीद कया। नेब ज़रियनि चयो आहे जवाबदारनि मलीर जे पौश इलाइक़े में बि बंगलो ख़रीद कयो। नवाबशाह ऐं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिक राति अंदरि 1 अरब रुपयनि जूं मिल्कियतूं ऐं गाॾियूं ख़रीद कयूं वयूं। अवां खे अपडेट कयूं हैदराबाद खां त सखर हैदराबाद मोटरवे स्कैंडल में अगभराई थी आहे। नेब पारां जवाबदारनि वटां 97 करोड़ 60 लाख रुपया हथकरण जी दावा कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ SSR लाइन ते मौजूदु आहे हैदराबाद मां KT न्यूज़ जो रिपोर्टर इमाम अली भलाई। जी इमाम अली, तफ़सील ॾिजो। जी काज़िर आबिल, सखर M6 मोटरवे मटियारी सेक्शन में 2.25 अरब रुपयनि जी करप्शन वारो हिकु केस आहे। उन हवाले सां नेब जी टीम जी अगभराई साम्हूं आई आहे। नेब ज़रियनि जो चवणु आहे त 97 करोड़ 60 लाख रुपया कैश रक़म जेका आहे हथ कई वई आहे, जिन त नेब पारां जवाबदारनि वटां 1 अरब रुपयनि जी मिल्कियत बि हथ कई आहे। नेब ज़रियनि जो चवणु आहे त हिक ॾींहं में सरकारी रक़म मां जवाबदारनि मिल्कियत ख़रीद कई, जॾहिं त जवाबदारनि बैरिया टाउन में 14 विलाज़ा हिक ॾींहुं ख़रीद कया आहिनि। जॾहिं त जवाबदारनि वटां मलीर जे हिक पोश इलाइक़े में बंगलो बि ख़रीद कयो। जॾहिं त हैदराबाद, नवाबशाह ऐं कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिक ई राति में 1 अरब रुपयनि जी मिल्कियतुनि जूं गाॾियूं जेके आहिनि उहे बि पिणु ख़रीद करे वरितियूं। नेब ज़रियनि वटां इहा ॼाण मिली आहे त हुनजो चवणु आहे त हिक ई ॾींहुं जेको आहे हिक ई राति में इहे जेके आहिनि ख़रीद कयूं आहिनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इमाम अली भलाई। अवां खे ॿुधायूं त सखर हैदराबाद मोटरवे स्कैंडल में अगभराई साम्हूं आई आहे। नेब पारां जवाबदारनि वटां 97 करोड़ 60 लाख रुपया हथकरण जी दावा कई वई आहे।